बेनज़ीराबाद ब्यूरो टाइम से गड आया जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकेली इन वक्त असां सांगड़ शहर के गुलशन लतीफ़ कॉलोनी में उन जगह ते मौजूद आयूं जो कुछ ॾींहं अॻु सांगड़ पुलिस हिकिड़ो मुबैना पुलिस मुक़ाबलो करे नौजवान रियाज़ कलोड़े के हाफ़राई कयो ऐं हाफ़राई करण खां पोइ उहो नौजवान ज़ख़्मी थियो जो घणो रत वहण सबब कराची जे अस्पताल में फोत थियो। असां हिन वक्त उन जे घर जे आॾो मौजूद आहियूं। मुझे पस मंज़र में ॾिसंदो तो उनजो घर मौजूद है छाकाणि त सांगड़ पुलिस मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुबैना जाली मुक़ाबला करे केतिरनि ई नौजवाननि खे मौत जी उबदी निड़ सुम्हारियो आहे, जॾहिं त काफ़ी नौजवाननि खे जेको आहे सो हाफ़राई कयो आहे। जेतोणीक असां वटि अदालतूं मौजूद आहिनि, जेकॾहिं को फ़ैसिलो करिणो आहे या अगरि को ॾोहारी आहे या को ॾोह करे थो त उनखे अदालत खे फ़ैसिलो करणु खपे, पर पुलिस पंहिंजा पाण फ़ैसिला करण जे करे जेको पुलिस जो अॻु में ई मोराल तमामु घटि आहे, माण्हुनि जी नज़र में साख उहा अहिड़ा शकी मुक़ाबलनि खां पोइ पुलिस जो मोराल तमामु घटि थिए थो। उन हवाले सां अॼु असां कोशिशि कंदासीं त हिन प्रोग्राम में जेके रियाज़ कलोड़े जा वारस आहिनि, उनजो वालिद आहे, उनजी अमड़ आहे, या जेके सियासी समाजी अॻवान आहिनि, या जेके ॿुधाए पियो वञे त हितां उनखे पंहिंजे वालिद लाला हमीद आहे जेको 15 पुलिस जो, उनखे फ़ोन करे घुरायो त मुंहिंजो पुटु जेको आहे थोरो नशे जो आदी आहे, घर में विढ़े थो, हिनखे 2-3 ॾींहंनि जे लाइ थाणे में रखो या हिनखे चालान कयो त जीअं उहो सुधरी वञे। पर पुलिस उनजो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे उनखे ॾोहारी करार ॾेई ऐं मुबैना पुलिस मुक़ाबलो ॾेखारे उनखे जेको आहे सो क़तल करे छॾियो आहे। त अॼु असां कोशिशि कंदासीं त अहिड़ा जेके शकी मुक़ाबला आहिनि, जेके बेगुनाह माण्हू खे मारे पियो वञे, उन हवाले सां उनजे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं पुलिस जो बि मौक़फ़ वठूं, छाकाणि त पुलिस इहा दावा थी करे त हीअ जेके ॾोहारी माण्हू आहिनि हीअ ॾोह कनि था ऐं असां उन्हनि खे जेको आहे सो हाफ़राई फुलफ्राई कयूं था। त उन सॼे प्रोग्राम में अॼु असां कोशिशि कंदासीं त सभिनी माण्हू सां ॻाल्हि ॿोल कयूं त असुल हक़ीक़त छा आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां रियाज़ कलोड़ जे घर में मौजूद आहियूं, जिते उनजी अमड़ नानी ऐं जेकी मासी आहे ऐं जेके ॿिए औरत वारसूं आहिनि उहे मौजूदु आहिनि। उन अमड़ खां पुछंदासीं त हुनजे जेको पुटु हुयो पुलिस कॾहिं उनखे खणी वई ऐं हुनखे कीअं मारियो? दादा मुंहिंजे खणी विया 25 तारीख़ हुई सुबुह जो 6 बजे। थोरी पीउ सां झेड़ो थियो, थोरो पीउ सां भाइरुनि सां झेड़ो कई थोरो, पोइ पीउ कई लाले हमीद खे फ़ोन, लालो हमीद आयो हितां घरां खां खणी वियो आहे, हितां 8-7 पुलिस वारा हुअसि, हितां खां मारींदो कुटींदो खणी पंहिंजी गाॾीअ में हईं। पोइ मुंहिंजो घर वारो हुते वियुसि 12 बजे, चए मुंहिंजो पुट जो चालान कर, चए तूं बेफ़िक्र थी वञ आउं चालान कयां थो। वरी ॿिए ॾींहुं वियो, चयईं तूं बेफ़िक्र थी वञ आउं चालान कयां थो। वरी 3 ॾींहुं फराज़ हिनजो पुटु अली नवाज़ जो अली नवाज़ पाण हुन वटि विया, हुन चयो तव्हां बेफ़िक्र थी वञो आउं चालान कयां थो। मुंहिंजे खे चालान कोन कयईं, गोली हणी मारे छॾियईं, मुंहिंजे खे इंसाफ़ कयो मूंसां। अच्छा, चोरियूं पुलिस चवे थी चोरियूं कंदो या अहिड़ी का ॻाल्हि हुई? तव्हां माउ हुयो, माउ खे ॿुधाईंदो आहे पुटु, त तव्हां सां का अहिड़ी ॻाल्हि कई? न न, मुंहिंजो पुटु कुझु बि कोन कंदो, रुॻो थोरो नशो पीअंदो हो, बाक़ी सभु कुझु असीं पंहिंजो पाण ॾींदा हुआसीं हुनखे, कपिड़ा बि वठी ॾींदा हुआसीं, पैसा बि ॾींदा हुआसीं, हर शइ ॾींदा हुआसीं, कुझु बि कोन कंदो। इहे असांजा घर ॾिसो ग़रीबनि जा। मुंहिंजो पुटु ॾोहारी कोन हो, इहे पुलिस कूड़ थी। पुलिस एॾो ज़ुल्म छो कयो? अलाए छो कयो आहे पुलिस ज़ुल्म मुंहिंजे सां, बाक़ी मुंहिंजो ॾोहारी कोन हो, इहे कूड़ा केस हणंदा हुआ, खणी वेंदा हुआ। मुंहिंजो पुटु कुझु बि कोन कंदो हो, ॾोहारी बि कोन हो। मूंसां इंसाफ़ थिए। मुंहिंजी वज़ीरनि यादि अचे थो तव्हांखे पुटु जेको बेदर? मूंखे जाम थो यादि अचे, जाम। मुंहिंजो जिगर फाटे हो, मुंहिंजो जिगर फाटे हो, बच्चो मुंहिंजो जिगर जहिड़ो मुंहिंजो बच्चो मुंहिंजो मारे ॾिनो आहे। लाले हमीद असां सां सभु कुझु कयो, असां हथ में लाले हमीद खे ई ॾिनो आहे। बच्चा मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे जेको मुंहिंजे धीउ कयो आहे। असांजो हरू भरू बच्चो मारियो असां हितां वठी वई आहे, घरां असीं सभु मौजूदु हिते बीठा आहियूं। हिन कमरे मां उथारे छॾाइण वारनि हिन कमरे में छॾियुसि, पीउ हुते बीठो हिते हो, हितां खणी असांजे अॻियां विया आहिनि हलिया। पोइ पीउ 2 दफ़ा 3 दफ़ा उते वियो आहे, चयूं हा तूं चालान कंदा, असांजो भाउ आहे चालान करे छॾियां। पीउ हुनजे आसिरे में वरी 2 ॾींहं बि वियो, तॾहिं बि कोन कयूं। वरी 3 ॾींहं विया पीउ पुटु, तॾहिं बि हिननि खे हा कयईं, बाक़ी कयईं कुझु कोन। 4थे ॾींहुं ॿुधोसीं त छोकिरे खे गोली हईंदसि। असांजो हाणे मिड़ई ख़ैरु आहे,
भला ही कनि पिया त ईअं हूंदो पर असांजो त ठिप मारे छॾियईं। हाणे असांजो कहिड़ो हाल थींदो आहे। मुंहिंजी धीउ जाजे जो मोभी पुटु हुओ पढ़ाईंदी 12 कराई त मुंहिंजे नौकिरी मिलंदी त रंधो मारे छॾियो बचे मुंहिंजो। बसि इहो अर्ज़ु आहे अपील था कयूं त असांखे तव्हांखे ख़बर आहे त पुलिस नोड़ीअ मां नांग ठाहींदी आहे त पोइ तव्हां पुलिस खे छो फ़ोन कई? न दा हिन लालो हमीद सां हिननि जी थोरी घणी आहे उथवे वास्तो आहे हुन तव्हां जो त माना सुधारे हुनखे जीअं 2-3 ॾींहं थाणे में रहे त सुधरे। सुधरे हा लालो हमीद सां सुधरण जे बावजूद हुन तव्हांखे लाश ॾिनी। असांजे लाश ॾिनो आहे मुंहिंजे बचे जी। मूंखे इंसाफ़ खपे, मूंखे इंसाफ़ खपे, मुंहिंजे बचे जो इंसाफ़ खपे। मूंखे वज़ीरनि इमरान ख़ान खे बिलाल खे सभिनि खे मुंहिंजी अपील आहे मूंखे इंसाफ़ खपे पुट जो। मूंखे इंसाफ़ खपे। मुंहिंजूं सभु उमेदूं हुयूं पुट में जूं मूंखे शादी थियल हुई मां न मुंहिंजी शादीअ जूं हींअर तयारियूं उमेदी बचे मूंखे बचे परणाया मुंहिंजूं हड़ उमेदूं हिन लाले हमीद विझी छॾियूं ज़मीन में। मूंखे इंसाफ़ खपे। मूंखे बचे जो इंसाफ़ खपे। घणा पुट न मां तोखे? मूंखे त 5 पुट आहे। हिकिड़ो अॻे शहीद थी वियो आहे, ॿियो मुंहिंजो हींअर शहीद थी वियो आहे बेगुनाह। बेगुनाह मुंहिंजो अॼु बि शहीद थी वियो आहे। मूंखे इंसाफ़ खपे। मूंखे इंसाफ़ खपे। ॿिया 3 मुंहिंजा नंढड़ा मुंहिंजो सभु कुझु इहो वॾो घर जो सरबराह कमाइण वारो खटण वारो इहो मुंहिंजो हिन खां पोइ हाणे छा आहे मुंहिंजो सभु कुझु लुटे छॾियो आहे। लाले हमीद लुटियो आहे। हुनखे असीं पाण ते आहे त मुंहिंजे भाउ जो मुंहिंजे भाइटनि जो मिले जहिड़ो कुझु थी पियो पाण त मुंहिंजे पुट खे पाण वठी भाउ हल मां मुंहिंजे घर हल पर छॾायो कयूं हिननि मुंहिंजे पुट छॾायो कयो पर मुंहिंजे भाउ वरी त हिन फचरी में पोइ पाण में कयूं। मुंहिंजे भाउ वरी लाले हामिद खे फ़ोन कयो त मुंहिंजे पुट खे भला वठी वञो हथ सां हितां त हिन मुंहिंजे भाउ फ़ोन कयो आहे त चयूं वठी हिते रसिया वञूं हुते त पोइ मुंहिंजे 12 बजे मुंहिंजो पुटु भाउ वियो आहे त हुनखे चयूं था असांखे मुंहिंजे पुट खे होॾां चालान कयो त मुंहिंजे पुट भाउ खे चवंदा हा असीं कयूं था वरी पोइ उन ॾींहुं बि कोन कयो त वरी मुंहिंजो भाउ ॿिए ॾींहुं वियो आहे ऐं त मुंहिंजे खे कयो चालान कयो मुंहिंजे पुट खे चालान कयो चयो हा बाबा कंदू ॿिए बि थी वञी ॿिए त असीं पुलिस हितां गिरफ़्तार करवे तव्हां पाण फ़ोन हितां पाण असां फ़ोन कया झुंडनि मां वठियो पियो आहे गिलींदा विया धक बुढा हणंदा असां पाण कयो आहे हिते ऐं मुंहिंजे भाउ सां गॾु त पोइ मौजूदु वेठी हुअसि। नाज़रीन हिन वक़्तु असां वटि नौजवान रियाज़ कलोड़ जो जेको वाल साहब मौजूदु आहे तॾहिं ते मौजूदु आहे उनखां पुछंदासीं त हीउ मसइलो कीअं थियो हीउ कीअं छोकिरो तव्हांजो ॾोहारी हुयो पुलिस जेको दावा कई आहे त मुक़ाबिलो छा मसइलो असल में? ॾोहारी कुझु कोन हो थोरो नशाई हो थोरो नशो कंदो सुबुह जो पहिरियों घर में जेको सो माउ सां पीउ सां ॿाहिरनि सां फशरी कई मूंखे आई कावड़ मूं लाले हमीद खे फ़ोन कराए। नालो हमीद केरु आहे? नालो हमीद पठाण आई 15 इंचार्ज इन खे मूं घुराए फ़ोन कराए 10 में पंहिंजो 6 में 10 मिंट हुआ त मूं हिनखे घुराए मुंहिंजे दर ते आयो 4-5 मोटरसाइकिलूं हुयूं हिकिड़ी मोबाइल हुई इन सां गॾु आयो मूं हिनखे जेको सो घर में वठी मूं हथ सां ॾिनोमांसि उन में मुंहिंजी माई बि हुई मुंहिंजा छोकिरो पोइ शायदि सभई शायदि आहिनि मूं हिनखे वठी ॾिनूं हीअ खणी उतां ई कुटणु शुरू कईंसि उतां कुटींदो खणी हलियो वियुसि ॾींहं जो वरी 12 बजे आऊं जेको वियुसि पिए त मूंखे जीम खाने होटल वटि मिलियो मूं सॾु कयोमांसि मुंहिंजे पुट खे छा थियो मुंहिंजो चई तुंहिंजे पुट खे अॼु को ॾींहुं छॾियां थो सुभाणे चालान करे छॾींदुसि वरी सुभाणे बि गुज़री वरी वियो असां 15 ते चई तूं बेफ़िक्र रह तुंहिंजे पुट खे चालान थो कयां। पोइ वरी 3 ॾींहं वियो असां मुंहिंजे छोकिरे सां गॾु त हीउ गुम हुजे हुते ॿिए पुलिस वारे खे पुछूं चई लालू गश्त ते आहे मुंहिंजो वाला फ़ोन करीसि वरी उन ॿिए सिपाही जेको सो फ़ोन कयसि फ़ोन करे हेॾां होॾां मूंखे चई लालो चए थो मेरे को क्या पता जाके ऐसे मिले उनखे मूं चयो तोखे ॿांह ॾिनी आहे छोकिरे जी मूं तोखे ज़िम्मेवार आहीं तूं बसि मुंहिंजो सत पोइ पुलिस चवे थी न त 6-7 केस दाख़िल थियल आहिनि उहे केस कीअं दाख़िल थिया फुरचोरियुनि जा कुझु कोन 2 किलो चर्स अथसि ऐं 1/2 किलो चर्स अथसि 13 ॾींहं जा केस अथसि इहे सभु पुलिस जा केस आहिनि कूड़ा केस अॻे बि हिननि में खणी आयो इन केसनि मां बाइज़त बरी थियल आहे पर सभु कुझु आहिनि असां वटि कोर्ट कापियूं पियूं आहिनि वग़ैरह बाइज़त बरी थियल आहे न ॾोहारी हो न को फोरू हो न कंहिंजे घर में डाको हुयो हिनखे नाजाइज़ जेको गिरफ़्तार कयो ॾोहारियुनि खां पैसा वठियो छॾियो पिया ॾियनि ऐं असां ग़रीबनि खे उन जी जॻह ते फॉर्मेलिटी कयो केस पूरा कंदा हुआ अथनि बाक़ी न मुंहिंजो पुटु ॾोहारी हो न ॿियो नशे जो थोरो आदी हो वीचारो इहो चवंदोसि घर में पैसा घुरंदो फशरी कंदो। अच्छा तुंहिंजे साम्हूं हितां तो पाण फ़ोन करे करे लाले हमीद खे मूं पाण फ़ोन करे 6 में 10 मिंट मूं हुनखे घुरायो हिते पोइ जॾहिं हाफ फ्राई थियो त पोइ तो पुलिस खे कुझु न चयो? आऊं वेठो हुउसि शहर में केबिन वटि सिविल स्थल जे साम्हूं ॾिठुमि त मुंहिंजे पुट खे मुंहिंजे अॻियां 4-5 मोटरसाइकिलूं स्पीड मां गाॾी ईअं खयो वञे हुन वीचारे मरो मूंखे कहीं कढी ॾिठो बि सही मूं ॾिठो त यार मुंहिंजे पुट खे खयो पिया वञनि
हाँ आउं पंधु ग़रीब मिसकिन माण्हू मूं घणे ॾांहुं वाड़ियो थो एतिरे 10-15 मिंट बि कोन गुज़रिया जो 2 मोबाइलूं 8-10 मोटरसाइकिलूं साइरन वॻाईंदा धूं परे थो पर जहिड़ो को धाड़े लॻे खयो अचनि मुंहिंजे पुट खे अची अस्पताल में छॾियो ऐं डोड़ंदो हुयुसि त मुंहिंजे पुट जा 2 हथ हुआ टंग में चई बाबा मूंखे ॿधाई मुंहिंजी मालिकी त करी मूंखे त मारे छॾियो त मूं त रेड़ियूं घुरा कयूं हेॾा वठ वठा मीडिया अची विया हलिया प्रेसर आहे डॉक्टरनि खे मुंहिंजो वारो कर डॉक्टरनि चयो चाचा हिते असां वटि इलाज कोन्हे हिनखे नवाज़ शाह खण ऐं हुनखे नवाज़ शाह खणी वियुसि उते बि हुननि ॾिसी हिननि चयो त बाबा असां खां ई कमु ज़ोर आहे हिनखे तूं खणी डायरेक्ट कराची उते कराची खणी वियोसीं सॼो ॾींहुं उते हो कराची में ॾींहं जो जेको 4 बजे धारियो वफ़ात करियो मूंसां ज़ुल्म आहे मूंसां वेधन आहे मूं पंहिंजो हथ सां ॾिनो आहे न धाड़ेल आहे न चोर आहे न कंहिंजे घर में ढाको हुयोसि मूंसां इंसाफ़ कयो वञे चीफ आर्मी खे मुंहिंजो इहो ई चवणु आहे त इंसाफ़ कयो वञे वज़ीर आज़म खे वज़ीर आला खे IG सिंध खे DIG सिंध खे त मूंसां पुलिस सां भला हिन सां जहिड़ो बेड़ो हुयो छा को पुलिस जे हिन तहफ़ुज़ वरितो हुयो छा कोर्टनि मां इहो अॻे जेको सो सियासी थोरो केस हुउसि सियासी केस उन खां पोइ हिन जे पुठियां अची लॻा त हिनखे ख़ौफ़ थियो त हीअ मूंखे किथे धकिन न त प्रोडक्शन दाख़िल हिकिड़ी न कई पंहिंजे मुंहुं उन सां पुलिस दुश्मन थी वरी ॾिठुमि त वरी बि हिनखे खणी 2 किलो चर्स लॻाए छॾियो त वरी मूं बि शीशे वटि प्रोडक्शन दाख़िल कई मूं चयो असां ग़रीब मिसकिन माण्हू असां जजनि जो आसरो वठंदासीं ॿियो हाणे कंहिंखे चऊं नंढो न को नंढो MP न को MLA असांजो केरु आहे असांजो इहो आहे असां इंसाफ़ कयो वञे असांजो इहो आहे त असांजो जेके कातिल आहिनि उन्हनि खे कंहिं मारियो आहे तव्हां पुलिस वारा कहिड़नि ते तव्हां ते इल्ज़ाम आहे छोकिरो जॾहिं मूंखे ॻाल्हि ॿुधाई मूं चयो तोखे कंहिं धकायो आहे केरु वठी वियो मूंखे चई बाबा SHO लालो हमीद अदनान फैसल ऐं नंढो मुंशी वॾो मुंशी 5 ॼणा मूंखे ॿुधाई मुंहिंजो तोखे धक के आयो आहे मूंखे त हुनजी वात जी चवण मुताबिक़ त मूंखे अदनान फैसल धक घणी चयोमांसि भई मूंखे न धक न हण कुझु कोन्हे बचा मुंहिंजे हॾे खे रखे हथ सां मुंहिंजे हॾे खे रखे 2 मिंट खे ॻोल्हे करे उन हॾे में ठोकियो अथसि त मुंहिंजा इहे कातिल आहिनि मुंहिंजे पुट जा कातिल आहिनि मूंसां इंसाफ़ कयो वञे असां ग़रीब आहियूं असांजी अलाह उमेद आहे इंसाफ़ मिलंदो बसि अलाह में इंसाफ़ जी उमेद मुंहिंजी आहे बाक़ी इंसान खे इंसाफ़ त हिन दौर में कोन थो ॾिए पर मुंहिंजो अलाह में यकीन आहे त मुंहिंजो जेको सो बेॾोहियो आहे बेगुनाह आहे इंसाफ़ मुंहिंजो रब मूंसां कंदो मसइलो इहो आहे त सुबुह जो तक़रीबन 4:45 जो टाइम हो मुंहिंजो घर जे साम्हूं आहे 4:45 जो टाइम हो हिन घर में शोर जाव थियो त आउं डोड़ंदो हुयुसि हिन जे घर में हिन घर में वियुसि त हीअ पीउ सां मुंहुं मारी करे रहियो त हिनजे पीउ जेको आहे ॿिए छोकिरे खे चयो त हिनखे पुलिस खे फ़ोन कर 155 खे त हिनखे खणी वञे एतिरे में उन ॿियो जेको हुनजो भाउ आहे नंढो उन फ़ोन कयो लाले हमीद खे 5 खां 10 मिंट में पुलिस हिते अची वई मोबाइल ऐं जेका हिनखे घर मां खणी वई जितां गॾु तक़रीबन 8-10 सिपाही आहे 2 मोटरसाइकिल आहे लालो हमीद गॾु हो घर मां अंदरां अची पूरे कमरे जे दरवाज़े वेठा हुन ॿाह मां खणी चंपा हणंदा त खणी विया इन वांगुरु गवाह आहियां अगरि कसम वठंदा कसम ॾियण लाइ बि तयारु आहियां उन जॻह ते पोइ ही पुलिस जेको हिनखे हाफ़िराई कयो पोइ हुननि पुलिस जो बयानु जारी कयो त हिनखे चऊं त हिन ते केस दाख़िल आहिनि उहे छा केस दाख़िल कया पुलिस उहे केस ते पुराणा केस इहे चोरी पुलिस जे हथ जा केस लॻायल अथसि न को त हीउ डाकू हो न को त हीउ फोरू न को त कोई धाड़ेल हो अगरि के अहिड़ा केस हुजनि था त को अहिड़ो को न कोन जे मथां को गवाह आहे न का FIR रेडी आहे न जेके बि आहिनि FIR सभु पुलिसूं कूड़ियूं आहिनि पुलिस हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे हाणे असांजो मुतालबो आहे इहो आहे त जिन हिन सां जेको कयो आहे ज़ुल्म त उन्हनि जो FIR कटियूं वञनि उनखे जेका ग़रीबनि खे सज़ा मिले थी उहा सज़ा उन्हनि खे मिलणु घुरिजे जॾहिं कानून आहे त सभु लाइ हिकु जहिड़ो कानून आहे हिते तव्हां चलो SHO कयो को SP DSP को आयो आहे तव्हां तॾहिं ते फातह करण को फ़िलहालु असां वटि को बि कोन आयो आहे न को SP आयो आहे न को DSP आयो आहे न को अहिड़ो कानून जे इदारे वारो को वॾो माण्हू आयो आहे पुलिस वारा भला हाणे तव्हांखे धमकियूं ॾियनि था तव्हां एतिजा वेजा कयो धमकियूं ॾियनि था तव्हांखे पुलिस वारा फ़िलहालु त अञा कोन ज़ाहिर थिया आहिनि अञा न को केस दाख़िल कनि था न को अहिड़ो को असांखे मोट ॾियनि था ऐं केस ई दाख़िल नथा कनि रियाज़ कलोड़ो तव्हांजो छा थींदो अदा मुंहिंजो भाणेजो आहे अच्छा जी हाँ ही पुलिस मुक़ाबले में जेको मारिजी वियो आहे त वाक़ई पुलिस जो मुक़ाबलो थियो या हिनखे हितां ॿधी विया ॾोहारी हुयो कोन हुयो छा मसइलो हुयो सर ॾोहारी कोन हो सॼो ॾींहुं हिते वेठो हूंदो घटि में पुलिस हिन पीउ खे थोरो शक हो त नशो था करनि या छा इन करे मुंहिंजे साम्हूं माना लाले खे फ़ोन करे हिन घुरायो पोइ लालो हमीद नाले सां कंहिं फ़ोन कयूं पुलिस में आहे जेको आहे न उनखे मुंहिंजे अॻियां फ़ोन कई हिननि पोइ माना पंहिंजे हथ सां हुनजे हवाले कयूं हा सुबुह सां हिन पंहिंजे पुट ते थोरो माना चयो आहे नशो करें गोड़ कयईं पोइ वरी पुलिस खे फ़ोन करे विझाईं ऐं बीठो त तव्हां पाण ॾिठो त पुलिस हिनखे गिरफ़्तार करे वई पीए जे चवण ते जी सर पुलिस असांजे साम्हूं अची खणी वई पुलिस जेको आहे हिनखे खणी मोबाइल में विहारे खणी आहे पुलिस चए थी मुक़ाबलो थियो इहो कूड़ो आहे साईं कूड़ो आहे न बिल्कुलु कूड़ो आहे बिल्कुलु कूड़ो आहे मुंहिंजे माना अॻियां साईं हिन फ़ोन करे जेको आहे तो पुलिस खे घुरायो भला उमेद आहे को इंसाफ़ मिलंदो तव्हांखे उमेद त अलाह में आहे बाक़ी हाणे इंसाफ़ में जेको आहे कनि त थी सघे बाक़ी अलाह में उमेद आहे
अच्छा ॿिया भला हितां जेके सियासी समाजी माण्हू आहिनि MP MLA उहे छा था चवनि था? सर उहे त कोशिशि कनि पिया वीचारा, उहे चवंदा हुआ की ज़ुल्म थियो, असीं कोशिशि कयूं था, हर ॻाल्हि कयूं था, सभु साथ ॾियनि पिया वधीक। सांगड़ में कलोड़ा कॉलोनी में मौजूद आहियूं, जिथे हिकु हफ़्तो अॻु में पुलिस मुबैना तौर ते मुक़ाबिलो करे नौजवान रियाज़ कलोड़ो खे जेको हाफ़िराई कयो ऐं हाफ़िराई करण खां पोइ हुनखे इस्पताल में दाख़िल कयो वियो, जिते हुनखे नवाब शाह ऐं पोइ जेको आहे सो कराची रेफर कयो, पर घणो रतु वहण जे करे हू नौजवान फोत थी वियो। हुन जा मिट माइट तॾे ते मौजूदु आहिनि, उनखां पुछंदासीं त जेकी पुलिस दावा कई त हीउ ॾुआरी हो, हुनजो दोस्त गॾु आहे जेको हुन रियाज़ सां हूंदो, उनखां पुछंदासीं छा मसइलो हुयो, हीउ कीअं गिरफ़्तार थियो, वाक़ई मुक़ाबिलो थियो या का ॿी को मसइलो हुयो? सर कुझु बि कोन हो, ही थोरो नशे में हो, घर विढ़ंदो हो, जहिड़ो बेड़ो कंदो, उनजे करे जेको वाल साहब हो उन चयो त हिनखे नशे जी आदत खां छॾाइण लाइ ऐं ॿधाए थो छॾियांसि। पोइ उन सुबुह जो ही पाण में विढ़िया आहिनि, उन सुबुह जो 15 इंचार्ज आहे लालो हमीद, उनखे कॉल कई अथनि, उहो पाण सॼे पाड़े जे साम्हूं आयो आहे, हिकिड़ी मोबाइल हुई, 4 मोटरसाइकिलियूं हुयूं, उनखे वठी विया हितां खां, हिते वठी विया आहिनि। उते राति जो माना 2-3 दफ़ा असां वियासीं, असां चयो चालान करे कंहिं शइ में हिनखे, हा हुनजे पीउ खे आसरा ॾे, असांखे आसरा ॾे, अचानक असांखे ख़बर पई त हाफ़िराए करे मुक़ाबिलो कयो। छाजो मुक़ाबिलो? इहे खणी नौजवान घरां खणी सॼो पाड़ो शादी ॾे, पोइ खणी ईअं हणंदा त हीअ अदालतनि खां मथे फ़ैसिला संदावा कनि, पोइ इहे अदालतूं पोइ छाजे लाइ ठहियूं आहिनि? पोइ चुप करे अदालतूं बंदि करे छॾनि, हीअ रोडनि ते जंहिंखे वणे जंहिंखे धकड़ी मारे छॾनि, संदो कानून हलाइनि। अच्छा पोइ हीउ जेको पुलिस चवे थी हिन ते 4-5 केस दाख़िल आहिनि, उहे केस दाख़िल कीअं थिया? केस सभु पुलिस केस आहिनि। कीअं थिया भला उहे ईअं थिया जो सभिनी में जंहिं महिल हिनखे कंदा त उहो पुलिस खे हितां गुम करे वेंदा हुआ, गुम करे मथां केस दाख़िल कराइनि था। पुलिस जी दुश्मनी ईअं जो हिन जा 2-3 दफ़ा पुलिस सां हिन कयो, कोर्ट में जेको आहे न पुलिस साम्हूं थी बीठो, प्रोटेक्शन वरितईं, हिनखे 2 दफ़ा तहफ़ुज़ जो लेटर मिलियल आहे, ऐं 2 दफ़ा हिन SHO सांगड़ ऐं ॿिया कांस्टेबल उन्हनि ते दरख़्वास्त ॾिनियूं कोर्ट में, उहो सभु असां मौजूदु आहिनि। सिर्फ़ु उहा दुश्मनी आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। कहिड़ा हिन धाड़ा आया, डाकू अॼु जा दोस्त असांजा जेके लिखंदा, डाकू कई शहरनि में हलंदा फिरंदा आहिनि छा? डाकू ईअं आहे न, डाकू तव्हांखे मारण त तई हलिया वञो कचे, उते ताईं वञो डाकू मारियो। हिते डाकू आहे न, पढ़ियलु लिखियलु नौजवान घरां खणी 2-3 दफ़ा पहिरीं जेके दोस्त हुआ हिकिड़ा असांजे निज़ामणी ऐं ॿियो लगारी, उन्हनि खे बि ईअं खणी बसि हरू भरू वञा आहियूं। अच्छा पोइ हीअ पुलिस जी भला छो दुश्मनी थी, कीअं किथां शुरूआत थी? पुलिस जी दुश्मनी ईअं थी जेके हिन कोर्टुनि में बयान ॾिना, संदे तहफ़ुज़ SHO सांगड़ ऐं ॿिया जेके सिपाही आहे उन्हनि ते हिन दरख़्वास्तूं ॾिनूं, उन खां पोइ हिन लाइ माना तर तपी हलियो। न मोबाइल तो ॿुधाए न, चोरीअ जो मसइलो अलाए छा उन तां मसइलो थियो? मोबाइल जो मसइलो कोन हो, मोबाइल जो मसइलो जीअं जेतिरो माना जेतिरो सांगड़ में लॻंदो न, हाणे हींअर चवंदा त बाबा तव्हां कलोड़ ते बीहो, तव्हां रियाज़ कलोड़ ते बीहो, जेको बि वेंदो चवंदा तव्हां हिन ते बीहो, त हुनखे का हरू भरू जा जेके आहे न संदा, पुलिस संदा माण्हू ॿियारे हुन सां कमु कराईंदी। न कॾहिं जेको रियाज़ हुयो उहो पुलिस मुक़ाबिलो थियो या हितां वाक़ई गिरफ़्तार करे विया? असांजे साम्हूं हितां खणी 6 बजे लालो हमीद हो पाण, उहो आयो मोबाइल जे पोयां, मोबाइल जेको बीठी असां वटि फुटेज आहिनि सभु उहो पेश कंदासीं। नाज़रीन हिन वक़्तु असां वटि क़ौम परस्त अॻवान मौजूदु आहे ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके अॻु में बि हिते कूड़ा पुलिस मुक़ाबिला थिया, जेको हिकिड़ो रुंजू ऐं माहिर खे जेको आहे सो पुलिस मारियो हो ऐं उनखे बि जेको आहे सो डिसमिस कयो, पर उहे बहाल थी विया। अहिड़ा इनकाउंटर्स जेके जाली हुजनि जे करे वरी हिकिड़ो ॿियो नौजवान सांगड़ में पंहिंजी हयाती विञाए चुको आहे। उनखां पुछे छा हिते भला हीउ जेको इनकाउंटर्स जाली मुक़ाबिला हीअ अदालतुनि खां मथां क़तल था कनि, पोइ त अदालतूं के छाजे लाइ ठाहियूं वयूं आहिनि जॾहिं पुलिस खे ई सभु फ़ैसिला करणा आहिनि? ॾिसो त पहिरीं ॻाल्हि त ॿियनि सूबनि में अहिड़ो ज़ुल्म कोन्हे को, हाफ फिराए फुल फिराए हिकिड़ो ताम हूंदो उनजो नालो रखी ऐं माण्हुनि खे मारणु ऐं टंगू माज़ूर करणु ऐं उन खां पोइ उनखे शहीद करणु। पहिरियां अली हैदर रुंजो ऐं सुमार महारारो थियो, उन ते असां एक्शन खयोसीं, माना मुअतल बि थिया, गिरफ़्तार बि थिया। उन खां पोइ राजौड़ियूं थियूं, पीरी मुरीद जेको हिसाबु हूंदो उहो थियो। ऐं कोर्टुनि में जॾहिं वञिजे थो त उते सॼियूं ॻाल्हियूं थींदो, पर कोर्ट में जेके वेठल आहिनि शायदि उन्हनि खे उहा ख़बर कोन थी पए। जॾहिं सॼो एॾो केस उथियो आहे, जॾहिं चीफ जस्टिस हर शइ सुप्रीम कोर्ट जा नोटिस वठनि था, अञा ताईं शीशन जज नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे को सांगड़ जो। उन खां पोइ ॾिसो त SP DSP SHOs अञा ताईं हिन तॾहिं ते कोन आहे, एतिरो वॾो वाक़ियो थी वियो आहे। त
त सिंध में जेके वाक़िया थींदो उते पुलिस वञण लाइ तयारु कोन्हे। हुनखे ख़बर आहे त असां मथां जेॾी महिल अचूं था मिनिस्टरनि खे या आईजिन खे पैसा ॾेई पोइ था अचूं त असांखे वरी वापसी उते पैसा ॾींदा आहियूं महवार, त हुनखे लाचारी कोन्हे, हू अहिड़ा वाक़िया कंदा रहंदा। हुनखे ख़बर आहे असांजे पोयां पुठि वेठी आहे। सियासी मुदाख़लत पुलिस मां या इदारनि मां ख़तमु न थींदी, ओसि ताईं एतिरा नौजवान शहीद थींदा रहंदा। तव्हां हिन इलाइक़े जा बि आहियो, हिन पाड़े जा बि आहियो, तव्हां केतिरो सुञाणो था त हीउ वाक़ई ॾोहारी कोन हुयो या ॾोह कंदो जेको पुलिस केस दाख़िल कया, त पोइ पुलिस जी कहिड़ी दुश्मनी? ॾिसो त हीउ असांजो STP जो कारकुन हो, असां गॾु सियासी मैदान में हलियो, पोइ PTI में बि हलो, ऐं सियासी जेको कारकुन हूंदो उनजे पोयां पुलिस हमेशह हूंदी आहे। जेॾी महिल 2017 वारो पहिरियों केस दाख़िल थिए थो, हू असां ते थिए थो। उहो वावडा जे SDO आहे नाइच, उहो नाइच केस करे थो, हुन में बि उहो पुलिस ॾेखारियो त उहो बि केस हिन ते लॻाए थो। हू त असां ते केस, असां बाज़त भरी थियासीं। उन खां पोइ 2018 में हुन तहफ़ुज़ दरख़्वास्त ॾिए थो पाण रियाज़, त उन में थिए थो। उन खां पोइ उनजो पीउ दरख़्वास्त ॾिए थो, उन खां पोइ पुलिस दुश्मनी थी वञे। उन खां पोइ उनजे पोयां कूड़ा केस करे जेॾी महिल हुनखे ज़ाहिर खे गुम कयो थो वञे, जो पीउ दरख़्वास्त ॾिए थो, उन खां पोइ गिरफ़्त ज़ाहिर करे 2 केस उन टाइम हया था वञनि, कूड़ा केस हया था वञनि। ऐं जेके केस जेके पुलिस ॿुधाए पई त 7 केसनि मां बरी आहे, जॾहिं केस 7 मां बरी आहे त अवां ॾेखारियो कहिड़ो फ़ैसिला करण ऐं सज़ा ॾियण कोर्ट जो कमु आहे। उहा कोर्ट बरी थी करे छॾे त ऐं वरी ॾेखारियो था त हीउ ॾिसो हिन त 10 केस आहे। हू त भाऊ बरी थी चुको आहे, जे अवां एतिरो को सज़ा लॻी आहे। ऐं कंहिं में तव्हांजो कारकुन हुयो STP जो? बिल्कुलु असां गॾु हर केस में मुंहुं ॾेई ऐं आज़ादु थी वियो। उन खां पोइ 25 तारीख़ ते खणनि था, उन खां पोइ 3 केस हुन ते हणी था छॾनि। मोटरसाइकिल जी फुर बि ॾेखारे मुक़ाबिलो ॾेखारे, ऐं 3 जेके FIR कया उन में FIR में नालो ई कोन अथसि, उन में ज़ोरी पुलिस ने हणी छॾियो आहे। त इहा ॾिसो त सभिनी केसनि मां बरी। ऐं जेको हिन पुलिस जी जेकी जांच कमेटी आहे उनखे असांखे हुन ते एतमाद कोन्हे। असां चयो जुडिशल इंक्वायरी थियणु खपे, उन ते एतमाद हूंदो। असांखे ख़बर आहे त पुलिस FIR कोन कंदी। ॾिसूं पिया जेकी सूरत हाल अञा ताईं केरु तॾहिं त अचण तयारु कोन्हे। असीं कोर्ट जा दरवाज़ा खड़काईंदासीं, असां वटि हर शइ सबूत बि आहे। इंशाअल्लाह असांखे यकीन आहे त इन शहीद जे खून सां इंसाफ़ थींदो, इनखे सज़ा ॾियारींदासीं। साईं मसल मसाइल त पुलिस पाण पैदा कया। अॼु पाण जंहिं मिस्किन जे तॾे ते वेठा आहियूं, इहो ड्रग एडिक्ट हो। सभ खां पहिरीं सुवाल इहो पैदा थो थिए त इहो ज़हर असांजे मुल्क में आंदो कंहिं आहे। आख़िर एतिरी वॾी तादाद में जेको ड्रग अचे थी, जिन्हनि जा करोड़ या अरबें रुपया थियनि था, मसइलो थो पैदा थिए। जेको ड्रग एडिक्ट हूंदो आहे त उहो हमेशह ज़हनी पसमानदगी जो थोरो घणो शिकार हूंदो आहे। पाण चङा भला, असीं चङा भला आहियूं, सोपारी नथा खाऊं, असीं ड्रग में कोन आहियूं। जेको ज़हनी पसमानद आहे उहो हमदर्दी जो लाइक़ु आहे, न कि उहो सख़्ती जे लाइक़ु आहे। हिन जो वालिद साहब बि इहो ई फरमायो हो त मूं पंहिंजे पुट खे सिर्फ़ु इन सूरा पुलिस जे हवाले कयो त जीअं हुन तां ही मामलात जेको आहे नशे जो सो कुझु ख़तमु थिए। जेको बि ज़हर आहे इन खे पखिड़ण लाइ सॻियारी दूर खपे, छो जो हुन ते पुठ ते हुजे त तॾहिं ही कारोबार थिए। त आम नौजवान साईं ही हिकिड़ा ही 1-2 कोन्हनि, शहर जा केतिरा बहितरीन दिमाग़ जेके आहिनि से हाणे इन नशे इन ज़हर जे वर में चढ़ंदा वञनि था। इन जी सरपरस्ती मूं जहिड़ो या आम माण्हू करे ई नथो सघे। असां ते सियासी केस, मुंहिंजे छोकिरे ते बि साईं सियासी केसनि जा जेके सिर्फ़ु FIR मुकमल अण नालनि सां जेके मैच कोन थे कयूं। अॻे बि केस पुलिस पारां साईं उनखे 9 तारीख़ जी राति जो 12 बजे हुनखे वठी इहा ई साॻी जॻह इन्हनि साईं इन जा खे कोस घाट ठाहे छॾियो आहे। जेको असांजो नवाब शाह वारो जो जमाली खां परियां जेको बाईपास रोड आहे, इन खे पुलिस वारनि कोस घाट बनाए छॾियो आहे। मुंहिंजे छोकिरे सां जॾहिं होश में आयो, मूं हुन खां पुछा कई त हिन चयो त मूंखे 2 ॾींहं इन्हनि हेठि जमड़ाऊ जे थाणे ते। ऐं साईं मज़े जी ॻाल्हि आहे त 2 ॾींहं लाला हमीद मूंखां 5 लख जी घुर कई। जॾहिं मूं हुनखे चयो मुंहिंजे पुट ते को केस कोन्हे, का अहिड़ी ॻाल्हि कान्हे जंहिंजे करे असांखे बि ख़ौफ़ थिए। साईं हक़ीक़त इहा आहे त असांखे कंहिं क़िस्म जो ख़तरो न हो, पर इन्हनि कंहिं तरीक़े जा न SP साहब जे अचण खां पोइ, मां वरी बि वरजाए चवंदुसि त इन SP साहब जे अचण खां पोइ इन पुलिस जे बिहेवियर में वॾो फ़र्क़ु आयो। अचण सां इहा मारधाड़ शुरू थी वई। थिए कंहिंसां जेको पैसा ॾिए थो भले ॾोहारी छॾे था ॾिए, जेको नथो ॾिए बेगुनाह त हुनखे हाफ फ्राई फुल फ्राई था कनि। बिल्कुलु साईं सिधी ॻाल्हि आहे, धंधो आहे न साईं। इहो कारोबार जो हिकिड़ो इन्हनि जो नओं क़िस्म ठाहियो साईं। हाणे 15 आहे, उन खां 50 मीटर ते आकड़ा परचनि जा दुकान आहिनि, अॼु बि खुलियल आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। छा 15 वारनि खे ख़बर कोन्हे? मनशात जा अॾा आहिनि, इहे बि खुलियल आहिनि। उहो कंहिंखे पैसो वञे थो, सभु सम्झे थो। सॼे सिंध मां वधि में वधि मनशात सांगड़ में थी हले, उन ते पुलिस छो नथी कंट्रोल करे? साईं ट्रकूं भरे ॿधे जेके असांजा नौजवान छोकिरा आहिनि, जेके कारकुन आहिनि, जेके भॼ भॼा कनि था, मनशा जूं ट्रकूं लहराइनि था, फेसबुकनि ते टेलीविज़ननि ते हर शइ ख़बर अचे थी।
तंहिं हूंदे बि ईअं थिए थो। सनाउल्ला अब्बासी जो इंटरव्यू हिकिड़ो पुराणो हलियो थिए साईं, उहो बि टेलीविज़न जो हिसो हुयो। तंहिं चयो त असांजा पुलिस ऑफिसर जेके करप्ट आहिनि उहे पंहिंजी साख खे बचाइण जे लाइ इहे कूड़ा मुक़ाबला कनि था। पुलिस लाइन सांगड़ में जेके भी ॿार पढ़िया आहिनि या पुलिस में, उन्हनि खे मूं ई पढ़ायो मूं ई हल आंदो। असांखे सम्झ नथी अचे त जेका बदमाशी जेका सांगड़ पुलिस करे पई उहा एतिरी त न हुअणु खपे जेतिरी ही कनि पिया। मसइलो ही आहे त या त असांखे हिननि कमज़ोर सम्झो या त असांखे हिननि जाहिल सम्झो। असां पढ़ियल लिखियल आहियूं, असां पंहिंजे ॿारनि खे BA पास कराई आहे। मूं पंहिंजे पुट खे आया जेकॾहिं को बि सांगड़ जी फुर थी हुजे, चोरी थी हुजे, धाड़ो लॻो हुजे त उन जा ज़िम्मेवार असीं आहियूं। थाणे जो रोड मुंहिंजे घर खां परे पासे, मुंहिंजो घर रोड जेको सो थाणे जे आम्हूं साम्हूं। हिननि कॾहिं बि ज़िंदगी में ईअं न चयो त साईं तव्हां नाज़ मोहम्मद अचो, तव्हांजा छोकिरा जो कंहिं से नुक़सानु पिया पहुचाइनि। असांजो चवणु इहो आहे त तव्हां तव्हांजे छोकिरे खे छा हाफ़िराई कयो अथनि? बाबा मुंहिंजे छोकिरे खे पहिरीं त हिननि जेको थियो आहे इन वाक़े खां अॻु में 5 मार्च ते पहिरीं त 4 तारीख़ मुंहिंजे घर में गिड़िया जेको का बि FIR कोन हुई। 5 तारीख़ ते जेको FIR थी उन में हिननि मुंहिंजे घर में गिड़ी शामिलु कयो त भई हिन जो छोकिरो बि गॾु आहे। असांजो चवण ई मक़सदु आहे त सिर्फ़ु असां ही 3 ई माण्हू रहिया आहियूं या असांजा ई ॿार रहिया आहिनि त उन्हनि खे हाफ फ्राई करण जो को मक़सदु हूंदो आहे। या तव्हांजे छोकिरे खे किथां गिरफ़्तार कयूं? मुंहिंजो पुटु घर वेठो ऐं पाण बि हुउसि। असीं घर में वेठा हुआसीं, राति जो 10 सवा 10 जो टाइम थियो। ही ॿाहिरियां हकल करे अंदरि घिड़ी आया घर में, ऐं पाण बीठो हुउसि। हिननि मुंहिंजे पुट खे चयो भाई हुननि त असां सां ॻाल्हायो ई कोन थो, तुंहिंजो पुटु घुरबल आहे, तुंहिंजो पुटु चोर आहे, कुझु बि न। अच्छा, पोइ घणनि ॾींहंनि खां पोइ हाफ फ्राई थियो? हुनखे उन महिल कयूं, दर मां कढी घर में 400-500 हिननि गोलियूं हयूं, आंसू गैसूं छॾिया, अहिड़ी हालत कयूं जेको कश्मीर में बि कान हुई। मक़बूज़ा कश्मीर में बि अञा कुझु थिए थी। मोड़ 500-700 गोलियूं हयूं, 15-16 आंसू गैस हयूं। आंसू गैसनि खां पोइ क़ुर ते हथु रखियो। SP साहब बि, DSP साहब बि, सभु पुलिस वारा हुआ। हुननि चयो त भाई असांजो को बि ॾोही कोन्हे, तव्हांजे छोकिरे खे असां वठी था वञूं थाणे ते। भाई ॾोह ॿुधायो ऐं बिगैर परदे तव्हां अंदरि गिड़ायो। लेडीज़ मुतालबो कहिड़ो आहे तव्हांजो? मुंहिंजो मुतालबो ई आहे त मुंहिंजो कोर्ट में हले पियो दरख़्वास्त, अलाह खां सवाइ ॿियो त कुझु बि कोन्हे। तव्हां चओ था तव्हांजो छोकिरो ॾोहारी न हुयो? मुंहिंजो छोकिरे ते को बि केस दाख़िल कोन्हे। जमाली पंप जे आई हेठि खणी आ, किथे खणी विया यार? जमाली हेठि किथे रस्ते ते खणी आ। पोइ हुननि मूंखे उते जी गोली हई आहे। SHO ही सभु गॾु आहे, मुंची नंढो मुंची सभु वॾो मुंची सभु गॾु आहे। पुलिस कई जी हा, मूं हथ सां ॿधायो आहे टियों ॾींहुं अॾे में ईंदनि रखी ईंदनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां DSP सांगड़ आसिफ़ आराई वटि मौजूदु आहियूं। हीउ जेको हिकु हफ़्तो अॻु में पुलिस मुक़ाबिलो थियो मुबैना तौर ते, ऐं रियाज़ कलोड़ो जेको हाफ़िराई थियो, हुन खां पोइ हू कराची जे अस्पताल में फ़ौत थियो। उन्हनि जे वारसनि सां असां ॻाल्हि ॿोल कई आहे। उनजो चवणु आहे त असांजो जेको छोकिरो बेगुनाह हुयो ऐं पुलिस कूड़ा केस जेके मंशियात जा फुरन जा दाख़िल कया। DSP साहिबु पुछनि त असुलु मसइलो छा आहे त केतिरा केस दाख़िल हुआ ऐं कॾहिं खां वठी ही मुख़्तलिफ़ जराइम पेशा जेके सरगर्मियूं उन में मुलविस हुयूं? बिस्मिल्लाह रहमान रहीम, वॾी महिरबानी तव्हांजी। ही असां वटि 2017 खां वठी क्रिमिनल केस हिन जा आहिनि ऐं टोटल 11 केस जेके आहिनि मुख़्तलिफ़ थाणनि जा, सिर्फ़ु सांगड़ जा न, ॿियनि थाणनि जा बि केस आहिनि, जंहिंमें फुर जा केस आहिनि, चोरी जो आहे, झेड़े जो आहे, मंशियात जा केस आहिनि, उहे दाख़िल हुया ऑलरेडी। ऐं पुलिस मुक़ाबिलो थियो जंहिंमें ही ज़ख़्मी थियो। ज़ख़्मी खे फौरी तौर ते अस्पताल आंदोसीं। अस्पताल खां पोइ नवाबशाह रेफर कयो वियो ऐं नवाबशाह खां बि हिनखे कराची रेफर कयो वियो। पंहिंजी हथल वता कोशिशि कईसीं त इंसानी जान बची वञे, अल्लाह जी रज़ा सां फ़ौत थी वियो। उन खां पोइ दोस्तनि एहतजाज कयो, हिते प्रेस क्लब ते आया। मूंखे ज़िम्मेदारी ॾिनी वई जनाब SSP साहब जी तरफ़ां। मां मीडिया सां बि ॻाल्हायो ऐं दोस्त जेके हुते वेठा एहतजाज में उन्हनि सां बि ॻाल्हायो। उनजो मुतालबो हो त असांजी FIR कई वञे। सो फौरी तौर ते SHO लाला हमीद ऐं अदनान कांस्टेबल, इन्हनि ते इन्हनि जो इल्ज़ाम हुयो। इन्हनि टिन्हनि खे जनाब SSP साहब सस्पेंड करे छॾियो, लाइन हाज़िर कयो ऐं उन जॻह ते इन्हनि जे ख़िलाफ़ु इंक्वायरी DSP जावेद चांडियो साहब उन्हनि खे ॾिनी वई आहे त उहे 7 ॾींहंनि में इंक्वायरी करे रिपोर्ट ॾियनि।
जेको बि ॾोहारी साबित थींदो ॾोह साबित थींदो उन कानून जे मुताबिक़ उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त 11 केस आहिनि पर हुनजो वाल चवे थो उते असां इलाइक़े में विया आहियूं त वालिद हुन पाण जेको लाला हमीद खे फ़ोन करे चयो त मुंहिंजो पुटु मनशा थो विपराए असांखे तंग थो करे, तव्हां हिन खे 2-3 ॾींहं थाणे ते रखो या जेल मोकिले जीअं सुधरी वञे, त इन में केतिरी सदाकत आहे? सर इहे ई पॉइंट आहिनि जिन जी इंक्वायरी थियणी आहे त छा हुनजे वालिद साहब पाण ॾिनो हो या 2-3 ॾींहं पहिरीं गिरफ़्तार हुयो या छा हो या मुक़ाबिलो थियो, इन ई ॻाल्हि जी इंक्वायरी DSP साहब कंदो, डिटेल में कंदो पूरी। इन वटि जेके साबितियूं आहिनि उन्हनि खे कॉल कंदी पार्टियुनि खे, उहे पंहिंजी साबितियूं अची पेश कंदा ऐं पुलिस खे बि कॉल थींदी त पुलिस पंहिंजी मौक़ुफ़ पेश करे। जेकॾहिं इहो मुक़ाबिलो कूड़ो साबित थियो त इन्हनि ते एक्शन खणी सघे थो जेका ऑफिसरनि ते जेको डिपार्टमेंटली आहे, छाकाणि त हीअ जेकॾहिं साबित थियो त पोइ एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग थींदी, अदालत खां मारवाए जेको हीअ अमल थींदो उन हवाले सां थींदी? जनाब बिल्कुलु, अगरि इंक्वायरी में साबित थींदो त FIR बि थींदी ऐं डिपार्टमेंटल एक्शन अलॻि थींदो ऐं एज़ पर लॉ FIR बि अलॻि थींदी, बिल्कुलु थींदी। जी नाज़रीन, अॼु असां शहीद बेनज़ीराबाद बैरोटाई में जेको 1 हफ़्तो अॻु रियाज़ कलोड़ो खे हिन सांगड़ थाणे जी पुलिस जेको अॻूणो SHO जेको हींअर सस्पेंड आहे, गुलाम शबीर दलवाणी, 15 इंचार्ज लाला हमीद ऐं ॿियनि पुलिस अहलकारनि वञी जेको आहे सो मुबैना मुक़ाबिलो करे ऐं उनखे हाफ़राई कयो ऐं जेको रत वहण जे करे कराची अस्पताल में फ़ौत थियो, हुनजे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजी अमड़ ऐं वाल जो चवणु हुयो त जेको 15 पुलिस खे असां पाण फ़ोन करे घर घुरायो त असांजो नौजवान थोरो मनशात विपराए थो त जीअं हुनखे जेल मोकिलियो वञे त जीअं हू सुधरी वञे, पर हुननि असांजे ॻाल्हि ॿुधण बजाए हुनखे हाफ़राई करे ॾोहारी करार ॾेई हुनखे क़तलु कजे। हुनजो चवणु आहे त जेके बि असांजे छोकिरे ते केस दाख़िल थिया आहिनि उहे पुलिस दुश्मनी में दाख़िल कया विया आहिनि, छाकाणि त पुलिस जे ख़िलाफ़ हुन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तहफ़ुज़ जूं जेके आहिनि से दरख़्वास्त ॾियूं, छाकाणि त असांजा पाण में ज़ाती जहिड़ा हुआ जंहिंजे करे पुलिस हुनखे तंग कंदी ऐं उनखां पोइ पुलिस हर कंहिं केस में हुनखे ॾोहारी ऐं मनशात फ़रोश्ती ॼाणाईंदी हुई, पर हू कॾहिं बि अहिड़ी एक्टिविटी में न रहियो। जॾहिं त सियासी ऐं समाजी धुन जो चवणु आहे त सांगड़ पुलिस जेको आहे अॻु में बि अली हैदर रूंजो ऐं सूमार महर खे कूड़े मुक़ाबले में मारियो हो ऐं उन जा जेके ऑफिसर आहे उहे मुअतल थिया हुआ, डिसमिस थिया ऐं पोइ वरी उहे जेके आहिनि से ठाव करे बहाल थिया। त इहा सूरत हाल आहे सांगड़ ज़िले में जेके मुबैना जाली मुक़ाबला थियनि था ऐं उनजे हवाले सां खोड़ सारा सुवाल जनम वठंदा। जॾहिं त DSP सांगड़ जो चवणु आहे त हीउ जेको रियाज़ कलोड़ो हुयो उहो 11 केसनि में मुख़्तलिफ़ जेके 11 केस आहिनि उनमें फुर चोरी ऐं मनशा जा केस दाख़िल आहे। 2017 खां वठी हू मुसलसल जेके आहिनि से ॾोहारी क़िस्म जूं सरगर्मियूं कंदो हो ऐं हीउ जेको मुक़ाबिलो थियो आहे उनजे हवाले सां SSP सांगड़ फ़र्क़ लंजार साहब हिकिड़ी कमेटी DSP जावेद अहमद चांडियो जेको निगरानी में ठाही आहे, उहा जेको आहे सो तस्दीक कंदी त वाक़ई हीउ मुक़ाबिलो थियो या नौजवान खे घरां वालिद जे चवण ते गिरफ़्तार करे उनखे पोइ कूड़े मुक़ाबले में मारियो आहे ऐं जेकॾहिं पुलिस अहलकारनि ते इहो मुक़ाबिलो जाली साबित थियो त उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वेंदी। त सुवालु इहो आहे त जेकॾहिं को बि ॾोहारी आहे त उनखे तव्हां अदालत में पेश कयो, बजाए जो तव्हां पंहिंजा अदालतूं पाण लॻायो, रोडनि रस्तनि ते माण्हुनि खे मारियो। त इन सां हवाले सां समाज में जेके आहिनि से पुलिस जे हवाले सां खोड़ सारा सुवाल जनम वठनि था। हाणे ॾिसिजे त हीउ जेको रियाज़ कलोड़े वारो मामिलो आहे उहो ॾोहारी केतिरो आहे या जेको मुक़ाबिलो आहे उहो केतिरो सचो आहे, इहा इंक्वायरी रिपोर्ट जी जेकी आहे सो इंतज़ारु आहे ऐं उनखां पोइ कोई फ़ैसिलो थी सघे थो। जॾहिं त वारसनि जो चवणु आहे त असां बिलावल भुट्टो ज़रदारी, इमरान ख़ान ऐं चीफ जस्टिस खां अपील था कयूं त हिन जो सो मोटो एक्शन वठी जुडिशियल इंक्वायरी मुक़ररु कई वञे, छाकाणि त पुलिस ते असांखे इहो एतबार न आहे। अॻे प्रोग्राम